हिंगोजा में शाखन ऐं वाहन जी खाती न थियण ख़िलाफ़ आबादगारनि पारां बुख हड़ताली कैंप 7 ॾींहं बि जारी रखी वई। आबादगारनि मूजिबि हिंगोजा माइनर, सहता माइनर ऐं शाखनि जी खाती न थियण करे फसल ताईं पाणी नथो पहुचे। लखनि रुपयनि जा ख़र्च कयल ॿिज सड़ी सुकी रहिया आहिनि। तफ़सील मालूम कयूं था अब्दुल जब्बार चांग खां। जी अब्दुल जब्बार चांग, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पहिरियां खे ॿुधाईंदो हलां त हिंगोजा में आबादगारनि ऐं हारियुनि जो जेको शाखनि ऐं वाहन जी खाती न थियण जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो बुख हड़ताल जेका जारी आहे। हिंगोजा में आबादगारनि ऐं हारियुनि जंहिंमें हिंगोजा माइनर, सहता माइनर, समाज माइनर जी खाती न थियण जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे, जंहिंखे अॼु 7 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर आबपासी अमलदारनि मथां कन में जूं बि नथी न पए, जंहिंजे करे टाइमियूं सां ॻाल्हाईंदे आबादगार अॻुवाणनि कामरेड लौंग खान हतार, कामरेड कांडेरो खान सतो, अब्बास राजपर खुदावक सतो, सचल हतार, अरशद हतार, वलीमोहन हतार, करीम सुन्यो जी अॻुवाणी में एहतिजाजी इहे जेका बुख हड़ताली कैंप आहे जेका 7 ॾींहं बि जारी आहे। हिननि जो चवणु हुयो त जेके आबपासी जा अमलदार आहिनि बोगस बिल ठाहे करे ॾेई असां बिल त वठी विया, पर उहा कागज़ी कार्रवाई न। महिरबानी अवां जी अब्दुल जब्बार चांग तफ़सील ॾियण लाइ।